शहर में ड्रिगे अरसे खां मसइलनि जो शिकार पाणी जे निज़ाम खे जदीद बनाइण लाइ कराची वाटर एंड सीवरेज कॉर्पोरेशन हिकु जदीद बल्क फ्लो मीटरिंग सिस्टम जी तनसीब शुरू करे छॾी आहे, जंहिं ज़रिए पाणी जी विच वारे निज़ाम में शफ़ाफ़ियत, कारकर्दगी ऐं डेटा ते ॿधल इंतज़ामी बहितरी आंदी वेंदी। हीउ जदीद निज़ाम रियल टाइम मॉनिटरिंग जी सहूलियत फराहम कंदो, जंहिं सां शहर में पाणी जी फराहमी जो दुरुस्त अंदाज़ो लॻाइण ऐं उन जी निगरानी मुमकिन थी सघंदी। सिंध हुकूमत जे सहकार ऐं आलमी बैंक जी मुआवनत सां कराची वाटर एंड सीवरेज सर्विसिज इम्प्रूवमेंट प्रोजेक्ट तहत ही मंसूबो शुरू कयो वियो आहे। हिन मंसूबे जो मक़सद पाणी जी गैर कानूनी मसावी विर्छ, गैर हिसाब थियल पाणी जे ज़ाया थियण ऐं गैर मौसर बिलिंग जहिड़नि ड्रिगे अरसनि वारनि मसइलनि जो हल कढणु आहे। मंसूबे तहत शहर जे मुख़्तलिफ़ अहम हंधनि ते तक़रीबन 100 मॉनिटरिंग चैम्बर्स क़ाइम कया विया आहिनि त जीअं पाणी जी वहिकरे खे मुनज़िम ऐं मॉनिटर करे सघिजे। जदीद अल्ट्रासोनिक सिस्टम फ्लोमीटर्स जेके पाकिस्तान में पहिरियों भेरो इस्तेमाल कया पिया वञनि ऐं आवाज़ जे लहरनि जी जदीद टेक्नोलॉजी ते ॿधियल आहिनि, हासिल कया विया आहिनि। इहे मीटर अहम हंधनि जहिड़ोकि अजमेर पंप हाउस, नागन चौरंगी यूनिवर्सिटी रिजर्वायर्स, बनारस पंप हाउस, कोरंगी मॉडल पार्क, हब रिजर्वायर, NEK रिजर्वायर, चनकी नाको ऐं घारो पंपिंग स्टेशन समेत ॿियनि हंधनि ते लॻाया वेंदा। ही निज़ाम रियल टाइम डेटा फराहम कंदो, जंहिं ज़रिए इख्तियारिन पाणी जी खोट खे घटाइण, ज़ाया थियण में घटिताई आणण ऐं रिहायशी, तिजारती ऐं सनती सार्फिन लाइ मुनसिफ़ाणो विर्छ यकीनी बणाए सघंदा। मेयर कराची बैरिस्टर मुर्ज़वा पाणी जी फराहमी खे शहर जे सभ खां अहम शहरी मसइलो करार ॾींदे चयो आहे त माज़ी में मौसर माप वारे निज़ाम जे गैर मौजूदगी सबबि वर्छ ऐं आमदनी ते मनफ़ी असर पियो। हिन चयो त ही मंसूबो शफ़ाफ़ ऐं मुनसिफ़ाणो बिलिंग सिस्टम क़ाइम करण जी बुनियाद रखंदो, मंसूबे खे मरहलेवार वधाए वेंदो, जंहिं तहत मुस्तक़बिल में तिजारती, सनती ऐं पोइ घरेलू सार्फिन ताईं बि मीटरिंग जो निज़ाम वधायो वेंदो।